अस्सलामुअलैकुम या अली मदद। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, तारीख़ 23/2/2024। सुबुह सवेर भरो कराची खां निकितासीं। ससीपुर जो मेलो बि घुमियोसीं, मोहबार बि घुमियोसीं। वरी हिन वक़्तु असीं बीठा आहियूं हब डैम ते। ही हब डैम जो इलाइक़ो आहे। हब डैम काफ़ी हेठि थी वई आहे। हितां खां पोइ इंशाअल्लाह ताला वापसी आहे घर। हे शाह मोहम्मद महर बुटियो थो भराए भित ते, ऐं हे आगा अफ़ज़ल हिनजो बुटियो भरे थो। वॾो शौक़ु आहे शाह खे वॾा भराइण जो। हे ॾिसो वॾो शौक़ु अथसि। मोबाइल पंहिंजी कोन्हे त का। हे मुंहिंजी मोटर साइकिल आहे। ओ ही ॾिसो इलाइक़ो चौधारी दीदार कयो। मेले ते ससीपुर जे मेले ते रश हुई, भलो इलाइक़ो वणियो आहे। तॾहिं न वेंदा आहियूं, आशिकनि जी हाज़िरी भरिजे। 13-14 दफ़ो वियो हिन भेरे। सो वरी इलाही ॾींहं थी विया, हब डैम ते बि न आयोसीं। मुंहिंजो हब डैम जो चकर हणा। चलो ख़ैर आहे, अलाह ख़ैर कंदो। दिलि दुआ में यादि कजो, मोकिलानी न आहे। अस्सलामुअलैकुम या अली मदद महर फ़कीर, हब डैम, ज़िलो लसबेलो, बलूचिस्तान। खुदा हाफ़िज़।